दखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन पंज दहशतगर्द मारिजी विया, 4 जवान शहीद। ISPR चवण त करामा में ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया ऐं 4 जवान शहीद थी विया आहिनि। पाक फौज मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म। पाकिस्तान तरफ़ां अमरीकी चूंडुनि में डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी सां PTI बानी खे रिलीफ मिलण जो तासुर रद्द। पढ़ी ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलूच जो चवण आहे त पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में अमरीका जी मुदाख़लत जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। ट्रंप हुकूमत अचण सां पाक अमरीका लाॻापनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो, वधीक बहितरी ईंदी। पाकिस्तान ऐं अमरीका खे हिक ॿिए जे मामलनि में मुदाख़लत न करणु घुरिजे। सदर आसिफ़ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नए अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अमरीका पुराणा दोस्त ऐं भाईवार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 11 नवंबर ते ॿीहर सऊदी अरब जो दौरो कंदो। रियासत में फ़लस्तीन मसइले ते गौर वीचार कयो वेंदो। पाकिस्तान ग़ज़ा ऐं लिबनान जी जंग मुतासिरनि लाइ इमदादी सामान रवानी कयो आहे। पाकिस्तान फ़लस्तीन मसइले जे रियासती हल जो हामी आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ईरान ते हमले जी मज़म्मत कई आहे। बचाव वारे वज़ीर ख़ारजा आसिफ़ PTI बानी जे अमरीका हवालगी जो इम्कान रद्द करे छॾियो। संदसि चवण आहे त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त अमरीका मां PTI बानी जी आज़ादी लाइ ॻाल्हि अची वेंदी। नथो लॻे त अमरीकी सदर ट्रंप PTI बानी जी आज़ादी जी ॻाल्हि कंदो। पूरी वज़ीर आज़म खे अमरीका हवाले करण जो को बि इम्कान नाहे। अमरीकी अवाम जेका चूंड कई उनखे क़बूल कनि था। अमरीका जो इलेक्टोरल सिस्टम शफ़ाफ़ आहे। जमहूरियत में हमेशा अवाम जी राय हलंदी आहे। 20 जनवरी 2025 ते पुरअमन तरीक़े सां इक़्तिदार जी मुंतक़िली थी वेंदी। अमरीका जी मज़बूत मईशत छॾे वञी रहिया आहिनि। चूंडुनि में शिकस्त जो इहो हरगिज़ मतिलबु न आहे त हार मञी वेंदा। अमरीकी सदर जो बाइडन जो सदारती चूंड बाद अमरीकी क़ौम खे ख़िताब। डेमोक्रेटिक सदारती उम्मीदवार कैमला हैरिस इलेक्शन में शिकस्त खे क़बूले वरितो। नए चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां फ़ोन ते राब्तो। संदसि चवण आहे त संदन जंग अमरीका जे बहितर मुस्तक़बिल लाइ आहे। इलेक्शन जा नतीजा हर सूरत में क़बूल करणु घुरिजनि। संदन जिदोजहद अमरीका जे बहितर मुस्तक़बिल लाइ आहे। इक़्तिदार जी पुरअमन मुंतक़िली यकीनी बणाई वेंदी। वफ़ाक़ी सरकार सुप्रीम कोर्ट जे जजनि जे हाउस रेंट ऐं अलाउंस में इज़ाफ़ो करे छॾियो। हाउस रेंट 68,000 मां वधाए 3,50,000 मुक़रर। जुडिशियल अलाउंस बि 3,42,000 मां वधी 2,90,000 थी वियो। वक़्ती सदर जी मंज़ूरी खां पोइ कानून वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस में अॻूणे DIG जावेद इस्काणी SSP समेत 10 पुलिस एहलकार पोश करार। FIA पंहिंजी कारकर्दगी रिपोर्ट में बुख़ार जी दहशतगर्दी तौरु अदालत में पेश करे छॾी। 7 पुलिस एहलकारनि समेत 17 ॼणनि जा बयान क़लमबंद। पुलिस बबूरी चालान पेश कंदे चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी DNA रिपोर्ट में जिज़ा चकास लाइ लेबोरेटरी मोकिलिया विया आहिनि। वीडियो क्लिपूं बि फॉरेंसिक चकास लाइ मोकिलियूं वयूं आहिनि। सिंध TV नेटवर्क तरफ़ां 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो, असांजी सक़ाफ़त, नूर दरिया, असांजी मईशत जे सिरे हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जी तयारियूं जारी। कंदरा जे दरबार हाल में पुरवकार तक़रीब। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि तरफ़ां सक़ाफ़ती टेबलोज़ पेश। सिराड़ी जी मुख़्तलिफ़ धुरनि तरफ़ां BuzN TV न्यूज़ सां सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। मीरपुर ख़ासि वेझो बेरहम पीउ पंहिंजे 15 ॾींहनि जे मासूम पुट खे घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो। पुलिस पोपट कोहली खे गिरफ़्तार करे वरितो। कंदकोट पुलिस तरफ़ां मुलज़िम खे मुक़ाबिलेबाज़ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवण आहे त 24 ॾींहं अॻु अगवा थियल अविनाश कुमार खे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3 मासूम ॿारड़ा ॿुॾी फोत। थरड़ी मोहबत भरिसां रांदि खेॾंदे 2 ॿारड़ा पाणी जी खॾ में ॿुॾी फोत। हिक खे बचायो वियो। तलहार वेझो हिकु नींगर वाह में ॿुॾी हयाती विञाए वेठो। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी वनडे मैच अॼु खेॾी वेंदी। ऑस्ट्रेलिया खे 3 मैचनि जी सीरीज़ में ॿुड़ी जी भेट में 1 जी सज़ी हासिल। फास्ट बॉलर नसीम शाह जो चवण आहे त ॿी मैच में कामयाबी हासिल करे सीरीज़ बराबरि करण जी भरपूर कोशिश कई वेंदी।